जय झूलेलाल। हाईटेक पंचायत द्वारा उड़नताल में वरितो वियो पिकनिक जो आनंद। त ख़बर बिलासपुर मां आहे त 31 जनवरी जो जूना बिलासपुर जी हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत द्वारा पूरी टीम सां गॾु पारिवारिक पिकनिक जो आयोजन कयो वियो, जेको ताला गांव थींदे हुए दागोरी शिवनाथ नदीअ जे तट ते उड़नताल फार्म हाउस में ॿारनि ऐं महिलाउनि द्वारा ऐं पंचायत जे ॿियनि बि सदस्यनि द्वारा हाउज़ी गेम, कुर्सी दौड़ ऐं ॿिया बि मनोरंजक कार्यक्रम में हिसो वरितो वियो ऐं विजेताउनि खे पुरस्कार बि ॾिनो वियो। हिन अवसर ते सभिनीनि माण्हुनि वॾे ई उत्साह सां गॾु पिकनिक जो आनंद वरितो। ॿारनि ऐं महिलाउनि आग्रह कयो त जल्द सां जल्द वरी अहिड़ी पिकनिक मल्हाइण जो हिकु नयो स्थान तलाश करनि ऐं असांखे फिर सां आनंदित करनि। त हिन कार्यक्रम में अध्यक्ष नंदलाल पुरी, संरक्षक श्री मोहनलाल चंदवानी, विशेष सहयोग गोवर्धन दास मोटवानी, ग्वालू पहूजा, श्याम हरियानी, राजेश माखीजा, राकेश चौधरी, कन्हैया लाल, चंदू मोटवानी, जगदीश प्रीतवानी, चंदूलाल जंकियानी, गोविंद पबलू, मनोहर आहूजा, रुपेश चितानी, किशन माखीजा ऐं ॿिया बि सदस्य हुते मौजूदु हुया। त ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।